अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में पहली कार मां हां मुबशर सोलंकी ऐं मां आहियां पराशा। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां सऊदी अरब जो दौरो। सऊदी अरब जे दिफ़ा वारे वज़ीर शहज़ादा ख़ालिद बिन सलमान सां मुलाक़ात। ईरान जे ड्रोन ऐं मिसाइल हमलनि खां पोइ पैदा थियल सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। ईरान लाइ हमला रोकण लाइ गॾियल क़दम खणण ते ख़यालनि जी ॾे वठि। ISPR जो चवणु आहे त मुलाक़ात में बहरान ते ज़ाब्तो आणण लाइ दोस्त मुल्कनि जी कोशिशुनि खे मज़बूत बणाइण ते ज़ोर ॾिनो पियो। इलाइक़ाई सिक्योरिटी ताउन खे हथी वठाइण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। विच ओभर में जारी जंग 8 ॾींहं में दाख़िल थी वई। अमरीका ऐं इसराइल जो तेहरान मथां हमलो, महराबाद एयरपोर्ट ऐं आज़ाद टावर मथां बमबारी, केतिरियूं ई इमारतूं तबाह, शहीदनि जो अंग वधी 1332 थी वियो। अमरीका पारां ईरान जा 43 जहाज़ तबाह करण जी दावा, इसराइल जी लुबनान मथां बि बमबारी। अमरीका ईरान जंग जो असर, वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में ॻाढ़े टोड़ इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में 55 रुपया फ़ी लीटर वाधि। अघनि में इज़ाफ़े बाद पेट्रोल जी नई क़ीमत 321 रुपया 17 पैसा ऐं डीज़ल जी नई क़ीमत 325 रुपया 86 पैसा फ़ी लीटर मुक़रर। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ते डेवलपमेंट लेवी 84 रुपयनि 40 पैसनि मां वधाए 105 रुपया फ़ी लीटर करे छॾी। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त ख़िते में जंग जी सूरतहाल आहे। पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हाए रहियूं आहिनि। पाकिस्तान जी पूरी कोशिश आहे त छिकतान में घटिताई अचे। पेट्रोलियम वारे वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाधि मजबूरी में कई वई आहे। पाड़ेसी मुल्क में पैदा थियल सूरतहाल सॼे ख़िते खे लपेट में आणे वरितो आहे। असां गैर मामूली हालतुनि मां गुज़री रहिया आहियूं। इसहाक़ डार ऐं मोहम्मद औरंगज़ेब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अली परवेज़ मलिक वधीक चयो आहे त जीअं ई मामला बहितर थींदा, अघ घटाया वेंदा। हर हफ़्ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि जो जाइज़ो वरितो वेंदो। रावलपिंडी जी दहशतगर्दी तोड़ अदालत 9 मई केस में 47 इश्तिहारी जवाबदारनि खे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। ATC कोर्ट जे जज अमजद अली शाह पारां केस जो फ़ैसिलो जारी। अदालत पारां जवाबदारनि जूं मिल्कियतूं ज़ब्त करण जो हुकुम, 5 लख रुपया ॾंड, सज़ा। हेठि आयल जवाबदारनि में उमर अयूब, मुराद सईद, जुल्फी बुखारी, शहबाज गुल, ज़रताज गुल ऐं ॿिया शामिल। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवायूं, 15 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त बलूचिस्तान जे 2 ज़िलनि में इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवायूं कयूं वयूं। हरनाई ज़िले में ऑपरेशन दौरान फितनाल हिंदुस्तान जा 12 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ॿी कार्रवाई बसमीमा ज़िले में कई वई, जंहिंमें फायरिंग जी ॾे वठि में 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। सिंध हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। फ़ैसिलो अवाम दुश्मन करार, क़ीमतुनि में इज़ाफ़ो वापसि वठण जो मुतालबो। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद चयो आहे त सिंध हुकूमत सां गॾु बीठल आहियूं, असां अवाम जा दुश्मन न आहियूं। हिक ई वक़्तु पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में 55 रुपया फ़ी लीटर वाध अवाम सां ज़ुल्म आहे। सादिया जावेद वधीक चयो आहे त जेकॾहिं हर माशी बार सिर्फ़ अवाम ते ई विझणो आहे त पोइ रिलीफ कंहिंखे ॾिनो वेंदो। पाकिस्तान खे बचाइण लाइ हुकूमत सां गॾु आहियूं, पर अवाम खे कुचलण वारनि फ़ैसिलनि जो हिसो न बणिजंदासीं। तलार वेझो 4 ॿारनि जी माउ मुबैना तौर आपघात करे छॾियो। ॻोठ बंबू लिखारी में 30 वरनि जी भैनी ज़ाल मोलचंद कोहलीअ जो घर मां फाहो खाधल लाश मिलियो। वारसनि मूजिबि ख़ुदकशी कंदड़ औरत जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो।